नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज खां ख़बर ॾींदा हलूं त उकरी चौदगी जे ॻोठ हाजी पीरोज़ शहर में रवासी गुलाम अब्बास शर ख़ुदा दोस्त सलीम ज़हूर गुलाम असगर ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असां ग़रीब मिसकिन कारोबार बंदि हुजण सबबि सख़्तु परेशान आहियूं। घर में फाका कशी वारी सूरत हाल पैदा थी वई है। कोरोना वायरस जी रोकथाम लाइ मुकमल शहर ऐं कारोबार मर्कज़ बंदि कया विया आहिनि, जंहिं करे मानी ॻंभे लाइ आॾायूं पिया, पर असांजी केरु मदद करण लाइ तयारु न आहे। असांजा मासूम बचड़ा बुखूं कटण ते मजबूर आहिनि। सिंध हुकूमत पारां मिलियल राशन अलाए किथे विरायो वियो। असांजे ॻोठ में केर बि लड़ी न आयो। चूंडियल नुमाइंदा ॻोल्हिया हथ न ईंदा आहिनि। सिंध सरकार पारां राशन न मिलियो, पर उकरी चौदगी में पंहिंजी नवाज़ कई वई है। असां पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी सीएम सिंध समेत आला इख्तियारनि खां घुर करियूं था त ग़रीब माण्हुनि जी सार लधी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।